अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु हिन वीडियो ज़रिए तालीम वारे वज़ीर सरदार शाह साहब मुखातिब थियणु चाहियां थो। शाह साहब, इन में को शक न आहे त तालीम जे सुधारे लाइ इनकलाबी क़दम खणी रहिया आहियो ऐं तव्हांजे दौर में तमामु सुठो कमु थी रहियो आहे ऐं उहा जूं कोशिशूं तालीम जे सुधारे लाइ, खाते जे सुधारे लाइ उहे तारीफ़ लाइक़ु आहिनि। पर अफ़सोस हुन जे बावजूदि नाइंसाफ़ियुनि जो हिकिड़ो पुराणो सिलसिलो आहे, उहो अञा ख़तमु थियण जो नाव न पियो वठे। कुझु अर्सो अॻु मूं हिकिड़ी वीडियो अव्हां ताईं पहुचाई हुई गवर्नमेंट सुपीरियर साइंस कॉलेज खैरपुर जी असांजी ईमान वारी असिस्टेंट प्रोफेसर मैडम फरहाना साहिबा जी, जेका हिकिड़ी मरीज़ आहे, ब्लड प्रेशर जी मरीज़ आहे, शुगर जी मरीज़ आहे, हिकिड़ी तहजुद गुज़ार औरत आहे, नेक औरत आहे ऐं उनजो ख़ुदा खां सवाइ को बि सहारो न आहे। उनजो न भाउ आहे, न पीउ आहे, न उनजो ॿियो को संभालींदड़ आहे। हूअ पंहिंजी फैमिली खे सपोर्ट करण वारी, पंहिंजी फैमिली खे संभालण वारी अकेली औरत आहे। उहा मां वाज़ कंदो रहंदो, मैडम फरहाना मुंहिंजी माउ आहे, मुंहिंजी भेण आहे, मुंहिंजी न्याणी आहे। मूं उनजी जेका मदद हींअर ताईं कई आहे ऐं हिन वक़्तु बि उन्हनि जे लाइ मां आवाज़ु उथारे रहियो आहियां, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंसान जे नाते। अव्हांखे चवण वारा चवंदा त मुंहिंजो आख़िर छा, मां अव्हांखे ॿुधाईंदो रहां त इंसान जे नाते कंहिंसां बि किथे बि जेकॾहिं मां नाइंसाफ़ी थींदी ॾिसंदो आहियां त मुंहिंजो रतु टहिकंदो आहे। ऐं अव्हांखे मैडम फरहाना जी हिकिड़ी वीडियो सोशल मीडिया ते बि वायरल थी, अव्हां ताईं बि मूं पहुचाई, जंहिंजे नतीजे में अव्हां मैडम फरहाना तव्हां महिरबानी करे उनखे तव्हां सहूलियत ॾिनी ऐं उनजी जेका आहे ट्रांसफ़र वरी रानीपुर कॉलेज खां अता मोहम्मद हामी गवर्नमेंट पाकिस्तान कॉलेज खैरपुर में उनखे मुक़ररु कयो, उनजी पोस्टिंग ॾिनी उनखे। पर अव्हांजे हुकमनि बावजूदि उन सां जो मसइलो अञा ताईं हल न थियो आहे ऐं बल्कि उनखे रोज़ाने बुनियाद ते प्रिंसिपल साहिब पारां तज़लील जो निशानो बणायो वञे पियो। उनजी पघार जो मसइलो हल न पियो थिए। हाणे 3 लेडी टीचर्स खे अता मोहम्मद हामी पाकिस्तान कॉलेज खैरपुर में मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त जॻहूं 2 वेकेंट आहिनि असिस्टेंट प्रोफेसर जूं 18 ग्रेड जूं। त उते सीनियरिटी खे जेकॾहिं ॾिसिजे थो त सीनियरिटी में मैडम फरहाना जो नालो 2 नंबर ते आहे। प्रिंसिपल साहिबु अलाए कहिड़े सबबु अव्हां ई हुन खां पुछी सघो था त जेका 3 नंबर ते माई आहे, टीचर आहे, लेडी टीचर आहे सीनियरिटी में, उनखे अहमियत ॾेई करे उनखे A42 फॉर्म जेको उहो भरे ॾिए थो पियो, उनजी पघार जारी कराए पियो। पर हिन मैडम जो जेको मां ॿुधाईंदो रहां त घर जी अकेली संभालींदड़ आहे, उनजी हिकिड़ी मज़दूर भेण बि आहे, उनजी कफ़ालत बि उनजे सिर ते आहे, उनजी पघार न पियो भरे ऐं उनजो उन सां बिहेवियर रोज़ानो जेको आहे हिकिड़ी लेडी टीचर सां उनजो जेको रवैयो आहे उहो ॾाढो ॾुखाईंदड़ आहे। तंहिंजे करे मां हिकिड़ो भेरो वरी अव्हांखे हिन वीडियो जे ज़रिए अर्ज़ु थो कयां, अपील थो कयां त महिरबानी करे अहिड़ा जेके नाअहल माण्हू विहारिया विया आहिनि कुर्सियुनि ते, जिन वटि को इंसानियत जो दर्द न आहे, जिन वटि का मेरिट जी शनाख़त न आहे, अहिड़नि माण्हुनि जे ख़िलाफ़ु न सिर्फ़ु सख़्तु कार्रवाई कई वञे, पर हीअ जेके मज़लूम आहिनि उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। ऐं मूंखे उमेदु आहे त अव्हां मैडम फरहाना असां अॻु में बि उनजी जेका सपोर्ट कई आहे, अख़लाक़ी मदद उन्हनि जो असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे त असां उनजी अख़लाक़ी मदद करियूं। उन्हनि जो मसइलो हल कयो, उनजो ट्रांसफ़र करे फौरी तौरु, ऐं हाणे उनजे जॉइनिंग बि उते थी वई आहे। पर उनजी पघार जो मसइलो आहे, हिन महांगाई जे दौर में बग़ैर पघार जे गुज़ारो करणु ॾाढो ॾुखियो आहे, ख़ासि तौरु हिकिड़ी औरत लाइ जेका हिकिड़ी वरी फैमिली खे संभालींदड़ हुजे। तंहिं करे महिरबानी करे मुंहिंजी हिन अर्ज़ खे, मुंहिंजी हिन रिक्वेस्ट खे, मुंहिंजी हिन अपील खे ते नज़रसानी कंदा ऐं मैडम फरहाना जो जल्द खां जल्द मसइलो हल कराईंदा। तव्हांजी महिरबानी थींदी। लख लाइक़ वॾा वॾा।